टंडो गुलाम अली में सख्त लॉकडाउन किया हुआ है। असां सां लाइन ते मौजूद है टंडो गुलाम अली रिपोर्टर अली गुलाम हैदरी। जी अली गुलाम हैदरी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल बताएं तो अल्लाह बिन शहरन जी टंडो गुलामी में सख्त लॉकडाउन SSP बदीन शब्बीर अहमद सिस्टार जो हुक्म ते टंडो गुलामी जे थाने जो SHO आशिक अली लोन पारां तमाम बड़ी नफरी सां शहर गश्त मेडिकल स्टोर खीर दही बेकरी खुलियल रहा। उनका अलावा सब दुकानों बंद। SOP ते सख्त अमल करायो वियो ऐं मास्क न पाईंदड़ खे तंबीह करण ऐं बाद में SHO आशिक अली लुंड पारां शहरनि में मास्क विराया। जी वॾी महिरबानी अली गुलाम हैदरी तफ़सील खां आगाह करण जे लाइ। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं। ॾिसंदा रहो सुराण सिंध न्यूज़।